आवाम जो सहारो स्टूडियो में मां आहियां अवांजो पंहिंजो जावेद अहमद लाशरी। हर दफ़े कंहिं न कंहिं शख़्सियत जो अवांजे अॻियो इंटरव्यूज़ खणी ईंदा आहियूं। अॼु हिकु अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जेका असांजी सिंध जी में क़ौमी रांदि बि सॾी वेंदी आहे, सकाफ़ती रांदि बि सॾी वेंदी आहे, मल मलाखड़ो, जंहिंजो बहितरीनु मल पहलवान ग़ुलाम मुर्तज़ा महार साहिबु, जंहिंजो सिरेकिस्तान सां जेको घणो वास्तो रहे थो, ऐं उहे असां सां अॼु स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं, उन्हनि सां पंहिंजो ज़ाती ज़िंदगी बाबति ऐं उन्हनि हिन मल पहलवानी में अचण जो जेका ख़्यालात आहिनि उहो बि अवां दोस्तनि ॾे ॾाढो रखंदासीं। अस्सलाम वालेकुम ग़ुलाम मुर्तज़ा। वालेकुम सलाम। पहलवान ग़ुलाम मुर्तज़ा महार, तहसील व ज़िला रहीमयार ख़ान। असांजो ॻोठु आहे पहलवान कादिर बश्क महार, जेको मुंहिंजो ॾाढो पहलवान हो, वॾो पहलवान हो। हुन खां पोइ मुंहिंजो चाचो, हुन खां पोइ मां, मुंहिंजे पोइ मुंहिंजो पुटु आहे। माशाल्लाह असां मतिलबु स्टेप बाय स्टेप जीअं ईंदा वेंदा आहियूं, अहिड़े हिसाब सां असांजी पहलवानी माना घरानो आहे। अल्हम्दुलिल्लाह हींअर असां पूरे पाकिस्तान में मतिलबु मुंहिंजो पुटु आहे ॿिए जोड़ में आहे, मां पहिरें जोड़ में विढ़ा थो। अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो नालो, पंहिंजो क़ौम जो नालो, पंहिंजो पाकिस्तान जो नालो मथे कयो आहे। और हिन ख़ुशी में हिकिड़ो मां पंहिंजो दिली हिकिड़ी ख़्वाहिश हुई मुंहिंजी, जंहिंखे मां पेश कयां थो और सॼो हवालु तव्हांखे ॾियां थो ज़िंदगी जो। मूंखे तक़रीबन 22 साल थी विया आहिनि मालवीड़ ते, तक़रीबन 22 साल थी विया आहिनि मालवीड़ ते। मां पूरे पाकिस्तान में मुक़ाबला कया आहिनि, जंहिंमें सिंध, पंजाब, बलोचिस्तान, सरहद तक बि असां विया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह हाणे असांजी मतिलबु 20-22 साल सर्विस थी वई आहे, त मां हिकिड़ो सोचियो, दिल्ली मुंहिंजी ख़्वाहिश हुई कि छो न अहिड़े हिसाब सां हिकिड़ी मल पहलवानी जो या पूरी पहलवानी जेकी बि आहे सिंध में या पूरे पाकिस्तान में सकाफ़त आहे, सकाफ़त जे हिसाब सां हिकिड़ो अहिड़ो क़दम खयो वञे जंहिंमें मतिलबु मल पहलवानी, मलाखड़ो, कबड्डी, कुश्ती, नली, माना जेका बि सिहतमंदाना प्रोग्राम आहिनि सभु प्रोग्राम मतिलबु थियनि। पोइ अहिड़े हिसाब सां मां हिकिड़ी तंज़ीम ठाही आहे, जंहिंजो नालो मां रखियो आहे GA आल सरेकिस्तान मलाखड़ा क्लब, जंहिंजो सरपरस्ती आला लाला सरदार मोहम्मद फज़ल ख़ान पठान, चेयरमैन जाम अज़ीज़ुल्लाह भेट साहब, और हुनजो सदर बानी मां थियो आहियां पहलवान ग़ुलाम मुर्तज़ा महार, और जनरल सेक्रेटरी जो पहलवान बुलबुल सिंध पहलवान अलाह अवान, हुनजो पुटु आहे मोहम्मद शरीफ़ अवान। त अहिड़े हिसाब सां मां पूरे पाकिस्तान में मतिलबु तंज़ीमनि जो आगाज़ बि करे छॾियो आहे। अल्हम्दुलिल्लाह 15 खां 20 तंज़ीमूं असांजूं ठही वियूं आहिनि। अच्छा, हाणे असांखे इहो ॿुधाइजो त अवांजी इन मल पहलवानी में तव्हांजो उस्तादु कहिड़ो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो उस्ताद साईं उस्ताद मोहम्मद नवाज़ मोहानो, उस्ताद मोहम्मद नवाज़ मोहाना, मतिलबु मोहम्मदपुर लम्मा, तहसील सादिक़ाबाद, ज़िला रहीमयार ख़ान जो रहाकू आहे। उहो पंहिंजे टाइम जो वॾो पहलवान हुयो जो पूरे पाकिस्तान में मलहनि सां मुक़ाबला कयसि। हुन खां अलावा उस्ताद ग़ुलाम फ़रीद उर्फ़ कबूतरो, उहो बि मशहूरु हो, उहो बि मुंहिंजो उस्ताद हो। उस्ताद जो सौटु हो त सम्झो उस्ताद हो। घणो जेको आहे मां उस्ताद कबूतरे सां गॾु रहियो आहियां, पूरी सिंध पंजाब में मतिलबु मुक़ाबला कया आहिनि। त हिन मीर बहार मलाह जेका आहिनि मुंहिंजा उस्ताद आहिनि, मुंहिंजा मतिलबु बाबा आहिनि, उन्हनि जे ई करे मतिलबु अॼु मां हिते आहियां। अच्छा, तव्हां असल में तव्हांखे इन मल जो शौक़ु कीअं थियो? साईं शौक़ु असल खां मुंहिंजो ॾाढो पहलवान हो। रुस्तु में पाकिस्तान छा असांजो जेको असल असां जेको आयल आहियूं न साईं, असां आयल आहियूं इंडिया खां, जैसलमेर खां। मुंहिंजो ॾाढो पहलवान कादिर बश्क महार, पोइ माको, असां पाड़ो माको आहे साईं, असां माको मतिलबु आहियूं। त अहिड़े हिसाब सां मुंहिंजो ॾाढो पहलवान हो, हुनखे शौक़ु हुयो। हुन खां पोइ वरी मुंहिंजे चाचे खे शौक़ु हुयो, पोइ उहे बि मतिलबु 15-20 साल पंहिंजी पहलवानी कई आहे। हुन खां पोइ वरी मूंखे शौक़ु थियो, त मूंखे 20-22 साल थिया आहिनि। मां पूरे पाकिस्तान में मतिलबु मुक़ाबला कया आहिनि। मां कोयटा में बि मतिलबु पठाननि सां बि मुक़ाबला कया आहिनि, सरहद बि वियो आहियां, और जिथे किथे अल्लाह ताला जी लख एहसान आहिनि कि मूंखे इज़त मिली आहे। और जिथे किथे मतिलबु मां वियो आहियां, पंजाब में, सिंध में, बलोचिस्तान में, और जिथे बि विया आहियूं माशाल्लाह पंहिंजे पूरे ज़ोर शोर सां और मोहब्बत सां और खटे हिते आया आहियूं ॻोठु पंहिंजे। ऐं तव्हां असांखे हाणे इहो ॿुधाइजो, छा तव्हां पूरे पाकिस्तान में वञो पिया, मल जा प्रोग्राम कयो पिया, उन्हनि में तव्हां पंहिंजा ज़ाती ख़र्च कयो था या तव्हांखे हुकूमत का ख़र्च या इन्हनि में प्रोग्राम में का अफोर्ड करे थी? असां साईं असांखे मतिलबु जीअं आहे हिते सरकारी मिल त न आहिनि, हिते आहिनि दरगाहनि जा उर्स मुबारक या पीरनि फ़क़ीरनि जा, या को शौक़ु सां कराए थो। हाणे असां वटि हिते घोटकी ज़िले जो पहलवान मोहम्मद हनीफ़ मलहण, अॻे पहलवान चयो आहे, कबड्डी जो पहलवान हुयो। मोहम्मद हनीफ़ मलहण साहिबु तपेदार आहे तो ख़ैर माना घोटकी ज़िले जो,
बहुत ही मशहूर और मरूफ मतलब सकाफ़ती जुआन आहे। मल मलाखड़ो, कबड्डी, कुश्ती या अहिड़ा कोई प्रोग्राम जेका हुजनि सैर तफ़रीक़ का, हुनखे बाक़ाइदगी सां मतिलबु उहो रिस्पॉन्स ॾींदो आहे और मल पहलवाननि जी और हर जात ते हर कंहिंजो साथ ॾींदो आहे। और अहिड़े हिसाब सां असांखे मोहम्मद हनीफ़ साहिबु घुराईंदो आहे, असांखे किराया भाड़ा ख़र्च फ़ीहूं ॾींदो आहे और सिंध पंजाब को पहलवान घुराईंदो आहे, पूरे पाकिस्तान को पहलवान घुराईंदो आहे। बाक़ी जेको आहे सॼो ख़र्च असांजो पंहिंजो हूंदो आहे। बाक़ी ॿाहिरि असां वञूं मतिलबु सरकारी अहिड़ो प्रोग्राम थिए जीअं अॻु में लाहौर में थींदो, लाहौर में मुक़ाबिलो करे आयो आहियां, मां फैसलाबाद में मुक़ाबिला करे आयो आहियां, गुजरांवाला में मुक़ाबिला करे आयो आहियां। माना अहिड़े हिसाब सां पूरे माना पाकिस्तान जे हर खिते में असां मुक़ाबिलो करे आया आहियूं। बाक़ी सिंध में अहिड़ी का बि मां पहलवान जे लाइ को पज़ीराई या पहलवान जे लाइ को अहिड़ो सिस्टम हुजे। असां वटि पंजाब, असां सरेकिस्तान इलाइक़े जा आहियूं, मतिलबु इन सिंधियुनि सां गॾु आहियूं। जेको पंजाब आहे पर उते उन्हनि खे हर शइ जी सहूलियत आहे, उन्हनि खे ड्यूटियूं बि आहिनि, नौकरियूं बि आहिनि, उन्हनि जा माना बच्चा बि पढ़नि था पिया सरकारी स्कूलनि में, उन्हनि खे हर शइ मतिलबु मिले थी पई। अच्छा, तव्हां हाणे असांखे इहो ॿुधाइजो त लॉकडाउन थी वियो, उनमें तव्हांखे छा हुकूमत तरफ़ां का इमदाद वग़ैरह कई वई? दोस्तो, हुकूमत जी तरफ़ां असांखे को बि मतिलबु रिस्पॉन्स या को इमदाद मिली। बाक़ी हे मेला मलाखड़ा थींदा आहिनि दरगाहनि जा, औलियानि जा, जीअं अनवर शाह आहे, जीअं बचल शाह आहे, या ख़ैरपुर ज़िले में आहिनि, या पूरे पाकिस्तान में जिते मतिलबु असां वेंदा आहियूं दरगाहनि जा मेला कंदा आहियूं असां तक़रीबन। त दरगाहनि ते बि पाबंदी लॻी वई, उते बि मेला बंदि थी विया। पोइ अहिड़े हिसाब सां कई पहलवान मतिलबु हिन दुनिया में लॾाणो करे आया आहिनि। मतिलबु हिन में 2 साल थी विया आहिनि, मतिलबु हिन 2 साल हली विया, 3 साल किरोना। पर हुकूमत खे खपे असांखे मतिलबु मल पहलवाननि जी को मदद करे न, को इमदाद ॾे न, पर हुकूमत असांजे लाइ कुझु न कयो। पहलवान पंहिंजे सिर पंहिंजे गीदे में मतिलबु ख़र्चु कनि था। को ग़रीब आहे, हाणे त तमामु महांगाई थी वई आहे, हाणे त हेॾे अचण बि ॾाढो ॾुखियो ॻाल्हि आहे। छो जो असां रहीम यार खान खोईंदा आहियूं त असांजो मतिलबु ख़र्चु किरायो भाड़ो हुयो अॻे मतिलबु अवाम ॾे, अवाम जी वॾी महिरबानी आहे, अवाम असांखे पसंदि करे थी, अवाम असांखे इनाम ॾिए थी। उहो अवाम जो पैसो आहे जेको असांजे पेट ते बि वञे थो, असांजे बचनि जी मतिलबु गुज़र सफ़र बि थिए थो। अच्छा, त हाणे इहो ॿुधाइजो त सिंध छा पर पूरे पाकिस्तान में जेके मल आहे, कबड्डी आहे, इनखे जेको आहे ईअं असांजी क़ौमी रांदि सॾियो वेंदो आहे, सिंध में सकाफ़ती रांदि सॾियो वेंदो आहे, छा उनमें अवाम में उहा पधिराई हासिलु आहे? अवाम त असांजो मिल्कियत आहे बि असांजी। अवाम को सवा असां ॿियो कुझु बि कोन्हे, केर बि मतिलबु कोन्हे। ज़मींदार बि अचनि था, पंहिंजो हिकु ॾींहुं मतिलबु उन्हनि खे टाइम हुजे त ईंदा आहिनि। बाक़ी जेको अवाम असांजी मिल्कियत आहे, जा वॾा वॾा ऑफिसर उहे बि ईअं कोन ईंदा आहिनि ॿुधई। बाक़ी अवाम आहे या जेको वॾेरो थियो अहिड़ो को ख़ासि शौक़ीन जो उहो हुन घुरायो, हुन प्रोग्राम हुन असांजी मतिलबु इमदाद बि मदद बि कई, लेकिन अहिड़ो सिस्टम असांखे कोन थो नज़र अचे जो के ख़ासि पैकेज वग़ैरह। ख़ासि पैकेज त का ॻाल्हि न कर न साईं, का शइ बि माना सहूलियत बि न आहे असां मलनि खे। मल ईअं निधड़का आहिनि, जीअं सिंधर आहिनि, जीअं असांजे माना सरेकिस्तान जा आहिनि। बाक़ी ॿिए पासे वञ, हर खिलाड़ी खे मतिलबु बाक़ाइदे मेला मलाखड़ा थियनि था पिया, उन्हनि खे प्रोग्राम सरकारी मिलनि था, हर मतिलबु उन्हनि खे फंड्स मिलनि था, हर शइ मतिलबु थिए थी। लेकिन असां मल पहलवाननि जे लाइ निधड़की आहे। मल छो जो छाजे करे निधड़की आहे? मल पढ़िया लिखिया घटि आहिनि, पढ़िया लिखिया घटि आहिनि। इहो ॿुधाइजो को तव्हांजो मल पहलवान मल विढ़ंदे को इनमें को धकु लॻी सघे थो, को माज़ूर थी वञे त इनमें तव्हांखे हुकूमत का इमदाद वग़ैरह कंदी आहे? इनमें अहिड़ा 3-4 वाक़िया थिया आहिनि, पहलवान मरी बि विया आहिनि, त उन्हनि खे त हुकूमत का बि मतिलबु अहिड़ी पज़ीराई न ॾिनी आहे, न ई मतिलबु को अहिड़ो सिस्टम असां ॿुधो जो हुकूमत का मदद कई हुजे पहलवान जी। तव्हां हाणे असांजे जेके नाज़रीन आहिनि या ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो ऐं मल जे हवाले सां तव्हां छा चवंदो? मां पंहिंजे दोस्तनि खे, जेका ॾिसण वारनि खे मल जा शौक़ीन आहिनि, कबड्डी जा शौक़ीन आहिनि, या उन्हनि खे मतिलबु इहे सभु शइ जा शौक़ीन आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो मां ख़ुशख़बरी ॾियां थो पंहिंजी तरफ़ों। मां हिकिड़ो ग़रीबाणो हिसाब सां मां जेको सिस्टम कयो आहे, इंशाअल्लाह ताला मुंहिंजी कोशिशि लॻी पई आहे की पूरे पाकिस्तान जी हर कुंड कच्छ में मतिलबु सिहतमंदाना प्रोग्राम कराया वञनि, जंहिंमें मल मलाखड़ो, कबड्डी, कुश्ती, नली ऐं ॿिया बि माना सैर तफ़रीह वारा प्रोग्राम अहिड़ा हुजनि जंहिंमें मतिलबु अवाम ख़ुशि थिए और अवाम अचे। तव्हां बि पाण हिक ॿिए सां मोहबत प्यार मतिलबु कंदव त असां मेला मलाखड़ा मतिलबु रचाईंदा रहंदासीं। त तव्हां में मोहबत न हूंदी त पोइ छा जा मेला, छा जा मलाखड़ा, कुझु न आहे। मोहबत आहे त सभु कुझु आहे, मोहबत आहे त कुझु न आहे, मोहबत न आहे त कुझु बि न आहे, लेकिन सभु मोहबत सां हलंदो आहे कमु। हिन टाइम तव्हां हिकु मल पहलवान जी हैसियत सां हुकूमत पाकिस्तान को कहिड़ो मुतालबो कंदो? मुंहिंजो हुकूमत पाकिस्तान सां इहो ई मुतालबो आहे जनाब वज़ीर आज़म मोहम्मद शहबाज शरीफ़ साहिब सां, और जेका बि मतिलबु आला ऑफिसर आहिनि, जीअं सिंध जा आहिनि, सिंध हुकूमत आहे, जीअं मतिलबु पंजाब आहे, पंजाब हुकूमत आहे, उन्हनि खे असांजी भरपूर इहा अरदास आहे की मल पहलवाननि जे लाइ कुझु कयो वञे। छो जो मल पहलवानी हिकु अहिड़ी शइ आहे, ख़ुदा पाक जो कसम अहिड़ी पहलवानी ॿी का शइ कोन्हे। मल मौला अली साईं जी पहलवानी आहे, हिकु माना
1400 साल पुरानी रांदि आहे। हिन मल खे हर जहा ते दरगाहनि ते औलियाहनि ते मतिलबु सुठे सुठे जहनि ते असां पेश कयूं था और हुन मल खे ॾिसी शौक़ीन असांखे दाद बि ॾियनि था। हे मल पहलवानी मतिलबु जे ज़रिए असां मतिलबु एसि ताईं मतिलबु पूरे मुल्क पूरे पाकिस्तान में सुञाता वञूं था। बाक़ी मल पहलवानी हुकूमत खे खपे त मलनि जी बाक़ाइदे ड्यूटियूं ॾिनी वञनि, उन्हनि खे जेका ग़रीब आहिनि मज़ूर आहिनि उन्हनि खे वज़ीफ़ा ॾिना वञनि। जेका हींअर पहलवान रुस्तम आहिनि त इंशाअल्लाह उन्हनि खे बि मतिलबु पंहिंजी तरफ़ों को वज़ीफ़ो ॾिनो वञे और जेका पहलवान लाचार आहिनि ग़रीब आहिनि जंहिंजूं ॿाहूं टंगूं भॼी पयूं उन्हनि जी मतिलबु ख़िदमत करनि और जेका बि मतिलबु मल पहलवान नओं जेको उठे थो उनखे मतिलबु हिम्मत अफ़ज़ाई करनि, उन्हनि जे लाइ पघार मतिलबु थी वञे। उनखां अलावा मल पहलवान जेका जंहिंजो को बि सहारो न आहे त हीअ आवाम सहारो हूंदी आहे, लेकिन गवर्नमेंट खे बि खपे त उहो बि असां सां मतिलबु पहलवाननि सां भरपूर पज़ेराई करे। मां बेहद मशकूर आहियां तमामु दोस्तनि जो जेको असांखे हिते घुराए असांजो मोहबत भरियो प्रोग्राम कयोसीं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अच्छा ग़ुलाम मुर्तज़ा महर साहिबु, असांखे हाणे इहो ॿुधाइजो त तव्हांखे मल पहलवानी में केतिरो अरसो थी चुको आहे? मां तक़रीबन 96-97 में मल शुरू कई आहे। हुनखां अॻु में थोरो किसो तव्हांखे ॿुधाईंदो वञा। अॻु में मां पढ़ंदो हुयुसि, मां तक़रीबन 7 दर्जा पढ़ियो आहियां। हुनखां अलावा मतिलबु की 93 में मुंहिंजी शादी थी वई आहे। 93 में मुंहिंजी शादी थी आहे। 95 में मूंखे पुटु ॼायो आहे। पुट खां पोइ मतिलबु ॼाण खां पोइ 3-4 साल मतिलबु पोइ मां मल शुरू कई आहे। छो जो असांखे ख़ानदानी पेशो हो, असांजे मल पहलवान बि ईंदा हुआ, मतिलबु संगा साथ बि ईंदी हुई, हर शइ। पोइ मुंहिंजी पार्टी शुरू खां ई ईअं हूंदी हुई त माण्हू मूंखे चवंदा यार तूं पहलवानी छो नथो करें। पोइ अहिड़े हिसाब सां मतिलबु पढ़ाई मां 7 पढ़ियो आहियां। 7 खां पोइ वरी मां हिन में आयो आहियां। 95 में मां पुटु ॼायो। 97 में मतिलबु मां शुरूआति कई त 98 में मां त सिंध जो मतिलबु पहिरियों ज़िले घोटकी में आयुमि। ज़िले घोटकी को वरी खैरपुर में, पोइ पूरे पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह हाणे मुंहिंजी तक़रीबन 20-22 साल सर्विस थी वई आहे और हर जहा ते असांखे मोहबत मिले थी। सिंध में तमामु वॾा वॾा शौक़ीन पिया आहिनि जंहिंमें मल मलाखड़े सां प्यार मोहबत करनि था, मलनि सां बि प्यार करनि था, मलनि खे बि मतिलबु तातनि था, पालनि था और उन्हनि खे मतिलबु बाक़ाइदे सां रिस्पॉन्स ॾियनि था। अच्छा ग़ुलाम मुर्तज़ा साहिबु, असांखे हाणे अवां हिते असां वटि आयो, अवां जी महिरबानी। अवाम जो सहारो यूट्यूब चैनल तरफ़ां अवां कहिड़ो मैसेज ॾींदो? मुंहिंजो मैसेज इहो ई आहे, हितां वारा जेका क़ौमियत जे हिसाब सां चीफ सरदार साहिबु आहिनि या को मतिलबु अहिड़ा शौक़ीन माण्हू आहिनि, अहिड़ा मतिलबु पंहिंजी सिटी में पंहिंजे इलाइक़े में मतिलबु प्रोग्राम कराए वञनि। हाणे जीअं नंढा नंढा शहर आहिनि, मां सम्झो जीअं ॾहरकी तालुको आहे, उनखां अलावा नओकोट आहे, नओकोट खां अलावा कोरी खूह आहे, या मतिलबु मीरपुर आहे, या गढ़ी चाकर आहे, या जरवार आहे, या मतिलबु यारो लुंड आहे, या खानपुर महार आहे, या अहिड़े अहिड़े मतिलबु स्टापनि ते हिकु 2-2 4-4 ॾींहं मलाखड़ा थियनि त जीअं माण्हुनि खे शौक़ु थिए और नवां नौजवान पैदा थियनि, हिन बुराई ग़लति कम खां बचनि। अॼुकल्ह ॾिसें थो इंटरनेट जेको फेसबुक आहे इहा त तबाही करे छॾी आहे। बाक़ी हे मल पहलवानी या हे जेका वॾा वॾा प्रोग्राम, मुंहिंजो पंहिंजो ज़ाती शौक़ु आहे, ईमानी पुछो था त मां हिकिड़ो ज़िले घोटकी में अहिड़ो प्रोग्राम करायां पाकिस्तान लेवल ते, चीफ ऑफ महर क़ौमी सरदार ग़ुलाम मोहम्मद महर साहिब जी यादि में हिकिड़ो मां क्लब बि ठाहियो आहे। माशाअल्लाह हाणे मां रुगो प्रोग्राम ठाहींदुमि त अॻिते मां शुरूआति कंदुमि, छो जो असांजे इलाइक़े ज़िला रहीम यार ख़ान में महर क़ौम काफ़ी आहे। जेको चवनि था मूंखे बाबा प्रोग्राम करा, मां चवंदुमि, उन्हनि खे चयो आहे बाबा अॻु में मां जेको हेड ऑफिस आहे घोटकी मूं कराए पोइ उतां मतिलबु सेटिंग करे पोइ भई ॿिए हंधि मां मेला कराईंदुसि। और ॿियूं क़ौमियूं बि काफ़ी सारी दोस्त आहिनि जेका मैं उन्हनि जा बि मेला कराया अथमि। हाणे मतिलबु मां करायुमि सादिकाबाद में चीफ ऑफ ड्रिग मलाखड़ा क्लब, पंहिंजो चौक शबालपुर तहसील सादिकाबाद में। ॿियो हिकिड़ो महर सियाल मतिलबु बरादर आहे, उहो साईं महबूब शाह क्लब, उहो बि सादिकाबाद में आहे, उहो बि करायुमि। ॿियो अरई क्लब आहे, उहो बि मतिलबु सादिकाबाद में, उहो बि करायुमि। हुन खां अलावा ज़िला खैरपुर में वॾियूं शख़्सियतूं आहिनि, चीफ ऑफ हजाणा ज़हीर ख़ान, सरदार ज़हीर ख़ान हजाणे साहिबु, मतिलबु हुते बि मलाखड़ो करायो आहे, हुते कराईंदासीं बि सही, हुते बि क्लब हिकिड़ो मतिलबु थियो आहे। हुन खां अलावा ॿिया गोपांग ब्रदर्स आहिनि ज़िला खैरपुर में, उते बि मतिलबु हिकिड़ो क्लब ठहियो आहे इंशाअल्लाह क़रीब कुंभ शहर में। उते बि वॾो हिकिड़ो प्रोग्राम मल पहलवाननि जेका वॾा हुआ उन्हनि जी यादि में करायो वेंदो, जंहिंमें दोदो ख़ान पहलवान गोपांग हूंदो हो, हुनजो पुटु हूंदो हो, उहो बि गुज़ारियो। उन्हनि जी यादि में हिकिड़ो वॾो प्रोग्राम कराईंदासीं। और सिंध में जिथे जिथे बि मतिलबु संगत साथ आहे या मल जे शौक़ीन आहिनि, असां अहिड़ा अहिड़ा प्रोग्राम कराइण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी असांजो हुकूमत बि साथ ॾिए, असांखां सरदार साहिबान बि साथ ॾियनि और उतां जी आवाम बि असांखे साथ ॾिए। असांखे जीअं रिस्पॉन्स मिले त असां जीअं अॻिते प्रोग्राम पैदा शुरूआति कयूं और हर बुराई खां माना तबिके नंढे तबिके खे बचायूं और उहो मल पहलवानी वारे पासे शौक़ु करनि त जीअं मतिलबु अॻिते कमु हली सघे, बुराइनि खां बची सघनि। पंहिंजे हणा घरां ख़र्च करे हू एंटरटेनमेंट आवाम ताईं पहुचाइनि था, पंहिंजो जोहर ॾेखारनि था, पर अफ़सोस
वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध हुकूमत इन्हनि जी माली सहायता तोड़े माली इमदाद नथी करे। इन लाइ सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत खे घुरिजे त इन मल पहलवाननि जी सार संभाल दी वञे ताकी ही क़ौमी रांदि जेका इनखे हथी मिली सघे।